लाइक एहतराम असांजे सच जो सरवान साईं गुलाम सूर वैद साहब, असांजो कायदे इनकलाब कायदे उस्ताद साईं हिसाब सिंह सिद्दीकी साहब, हसीब गरवार साहब, स्टेट इलेक्शन असांजो साबिक़ MPA साईं अमीर शाह शिराजी साहब, असांजो साबिक़ सदर साईं रसूल कुरैशी साहब, ॿिया मौजूदीन असांजा वीओ साहिबान, असांजे दस्ता जो सदर साईं अलाउद्दीन नूरी साहब, इदा में मिसल साईं इर्शाद शाह जा दीवाना, इर्शाद शाह जा दोस्त, इर्शाद शाह जा रफ़ीक, अस्सलाम वालेकुम। जीअं त साईं इर्शाद शाह जेको असांजो क़ाइदो जेको असांजो सरवान हो, जीअं असांखे जिदोजहद करणु सेखारी, असीं ॾाढो ॾुखारो हुयूं। उन दुख जी घड़ी में असां साईं जे लाइ प्रोग्राम ॾिठो, असां पेसड़ वारनि उनमें असां सभिनी दोस्तनि जा बेहद मशहूर आहियूं, जेके हिते आया आहिनि आपका जा दोस्तनि, ॿिया दोस्त ॻाल्हाइणो त घणो आहे साईं जा छा माण्हू पिया अचनि। जीअं असांखे राति ॾींहुं पंधु हलंदा हुआसीं, अलाए किथां किथे साईं असां सां गॾु हूंदो, राति ॾींहुं असां सां जिदोजहद कई, उनखे असीं इन स्टेज ते वेही सलाम पेश कयूं था। जीअं सिंध जीअं उस्तादनि जी अज़ीम जिदोजहद।